अस्सलामुअलैकुम प्रोग्राम ग्लोबल रिव्यू में भलीकार मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं इसराइल ऐं फ़लस्तीन जे हवाले सां, जिथे फ़लस्तीन में इसराइली ज़ुल्म ऐं ॾाढ अञा बि जारी आहे। हॉस्पिटल्स ते हमला कया पिया वञनि। अल शिफ़ा हॉस्पिटल्स ते बि इसराइल पारां हमिलो कयो वियो आहे। हिकु पासे पूरी दुनिया इन हमलनि खे, इन इसराइल जी जारियत खे कंडेम पई करे, उन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाज कया पिया वञनि, पर हिन वक़्त ताईं अञा इहो मसइलो जीअं प्रॉपर तरीक़े सां हल थियणु घुरिजे, या इन मसइले जो जेको असल हल आहे उन तरफ़ केर बि क़दम न पियो वधाए, केर बि वधण जे लाइ तयारु न आहे। मासूम शहरी जेके आहिनि उहे शहीद थी रहिया आहिनि, पर हिन वक़्त बि उते को बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। मुख़्तलिफ़ मुल्क सां ॾिसूं पिया, जीअं फ्रांस जे सदर पारां बि इसराइल जी जारियत जी मज़म्मत कई वई आहे। ॿिए पासे अक़वाम मुतहिदा जो बयानु साम्हूं आयो आहे। उन्हनि फ़लस्तीन ते जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते ग़ज़ा खे जहन्नुम सां तशबीह ॾिनी आहे। हिन वक़्तु OIC जो इजलास बि जारी आहे, पर इन जो नतीजो छा निकिरंदो? छा इहा जंग स्टॉप कई वेंदी? इन जंग खे ते फुल स्टॉप मिली सघंदो, या इहा सूरत हाल जेका आहे उहा ईअं ई जारी रहंदी? न रुगो मासूम शहरी, बल्कि उन सां गॾोगॾु जेके मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि ते बि रहम न पियो कयो वञे। जिते असां ज़िक्र पिया कयूं त जंग में हॉस्पिटल्स ते या ज़ख़्मियुनि ते या ॿारनि ते या औरतुनि ते हमला न आहिनि थींदा, इसराइल उहे सभु अख़लाक़ी हदूं ओरांगे इन जंग में लही पियो आहे। ऐं फ़लस्तीन में ऐं ग़ज़ा में ख़ासि तौर ते ॿारनि ते हमला कया पिया वञनि, औरतुनि ते हमला कया पिया वञनि, हॉस्पिटल्स ते हमला कया पिया वञनि। पाण इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। अॻूणा सफ़ीर साईं ज़फ़रुल्ला शेख साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सर, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। मुख़्तलिफ़ मुल्कनि जी मज़म्मत पई अचे। OIC जो जेको गैर जेको आहे मयारी, जेको गैर जेको इम्पॉर्टेंट जेको आहे, उहो बि इजलास जारी आहे, पर इन ते को फ़ाइदो न असांखे नज़र न पियो अचे। जंग बंदि न पई थिए। इहो मसइलो कीअं ख़तमु थींदो? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे जेकी इसराइल जी जंग इहा हली थी पई, जेके ज़ुल्म थिया आहिनि उते, जहिड़ी बर्बरियत आहे सॼी, ऐं जहिड़े नमूने सॼी दुनिया में उन्हनि जी कंडेमनेशन आई आहे। सिक्योरिटी काउंसिल में सभु रेज़ोल्यूशन जेके आहिनि उन्हनि जो वीटो कयो थो वञे, ऐं जेको वेस्ट आहे, ख़ासि करके अमेरिकन ऐं जेके इसराइलीस आहिनि, उहे पाण में मिली करे जेकी हिन दफ़े थियो आहे, इहो त उहो जेको पुराणो पंहिंजो सेकेंड वर्ल्ड वॉर वारो होलोकास्ट हो, हे बि हिकिड़े क़िस्म जो मां सम्झां थो होलोकास्ट आहे। ऐं जेकी जेनोसाइड खे तव्हां चओ, जेके हाणे वॉर क्राइम्स जेके थींदा, इहे त बाद जी ॻाल्हि आहे, पर फ़िलहालु जेको आहे हुननि ते जेको ज़ुल्म थियो आहे, इन जी हिस्ट्री में वरी मिसाल जेकी आहे घटि मिलंदी। इहा आहे तमामु ॾाढो हद खां वधीक इहो सिलसिलो थियो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको इनखे कीअं कजे, हाणे सॼा मुस्लमान मुल्क मिलनि, हाणे उन ते घणो नथा ॻाल्हायूं। हिते अचूं त हाणे OIC इजलास थियो आहे, हाणे हले पियो। उन ते इलाही जेके दुनिया जा लीडर्स आहिनि, GCC सां गॾु हिकिड़ो इजलास थी रहियो आहे, ऐं जेको बाक़ाइदा हो जेको आहे ॾिसनि था पिया त हाणे हिनजे गॾु छा कजे। कुझु लीडर्स चयो आहे त इहो वॾो जेनोसाइड आहे, ऐं वाक़ई हिनजो जीअं वॉर क्राइम थियो सिलसिलो थियणु खपे। सीज़ फायर जे लाइ हिकदमि जेको आहे चयो वञे थो। इन में इनिशिएटिव जेको आहे सऊदी अरेबिया वरितो आहे। हाणे इहो इजलास हले थो पियो। इन वक़्त ताईं जेतिरो हेॾो ज़ुल्म थियो आहे, पंहिंजो जेको सिंधी जेके मुस्लमान मुल्क हुया, उन्हनि जेको आहे कोई बि ॾीओ कोन ॿारियो, ख़ासि एॾी का बि ॻाल्हि कान थी। ऐं उनजे लाइ ॾाढो सभु माण्हू सोचनि था पिया इहो छो न एॾो रिएक्शन थियो। पर हाणे हर सवाइ हिक जे ईरान कुझु स्टेटमेंट्स इशू कयूं, कुझु ॿियूं थियूं। असां त ख़ैर कुझु मदद जे लाइ सामान वग़ैरह मोकिलियोसीं, पर फ्रेंकली स्पीकिंग का प्रैक्टिकली अहिड़ी का ॻाल्हि न थी जो असां बंदि जंग जेकी बंदी लाइ कुझु ॿियो कुझु करे सघूं, सवाइ की चंद स्टेटमेंट्स जेके इशू कयूंसीं। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान हिकिड़ो तमामु वॾो मुल्क आहे, न्यूक्लियर कंट्री आहे, असांखे अञा थोरो अॻिते वञणु खपे आहे। पर हाणे असांजी जेको पॉलिसीज़ आहिनि उनजे लिहाज़ खां बसि उहो सिलसिलो जेको आहे लफ़्ज़ी जेकी कार्रवाई उहा कई वई, ऐं कुझु हेल्प उन्हनि खे ॾिनी वई। हाणे हे पहिरियों दफ़ो थियो आहे त सभु मुस्लमान वरी उते, असांजो प्राइम मिनिस्टर साहिब बि उते आहे, उहे मुल्क जेके आहिनि वरी सोचे रहिया आहिनि त हाणे छा थींदो। पर तव्हांखे पाण ख़बर आहे OIC जे जेके रेज़ोल्यूशन थींदा आहिनि उहे हिकिड़ी कागज़ी कार्रवाई हूंदी आहे। को ख़ासि ॻाल्हि आहे त न, हे जेको इसराइली जेके मारनि था पिया, बिल्कुलु ब्रूटली मारनि था पिया,
जिन खे अमेरिकन्स जो पूरो लाइसेंस आहे उन सां साण आहे ऐं जहिड़े नमूने मां चऊं था सीज़ फायर जो नालो ई नथो खणिजे मां सम्झां थो त ख़ुदा ख़ैर करे या त जंग तमामु अॻिते वधंदी पर सीज़ फायर जा मुख्य निशानियूं घटि थियूं नज़र अचनि। सर इहो ॿुधाइजो त फ्रांसीसी सदर पारां बि इहा ॻाल्हि कई वई आहे त इसराइल फ़लस्तीन जो जेको क़त्लेआम आहे इहो बंदि करे। अहिड़े क़िस्म जा बयान त साम्हूं अचनि था, पर छा अव्हां सम्झी सघो था या ॿुधाए सघो था त अव्हां सफ़ीर रहिया आहियो मुख़्तलिफ़ मुल्कनि में, अहिड़े क़िस्म जा जेके बयान हूंदा आहिनि उहे कुझु असरु विझंदा आहिनि अहिड़ी सूरत हाल में, या इहा सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ हूंदा आहिनि? फॉर्मेलिटी न हूंदी आहे। नेचुरली मुस्लमान मुल्क सम्झनि था पिया त हीउ जेको वक़्तु आयो आहे गज़ा जे मथां या फ़लस्तीन जे मथां, हक़ीक़त में सभिनी मुस्लमान मुल्कनि जो इहो ज़रूरु स्टैंड आहे त उहो फ़लस्तीन जे कॉज़ खे सपोर्ट कनि था पिया। त हाणे ॻाल्हि आहे, पर जेको हाणे जंग जेकी थी आहे इन में जंग में कोई बि मुल्क साथ नथो ॾिए। इवन ईरान बि स्टेटमेंट्स इशू कयूं, लेबनान शायदि हिज़बुल्लाह कुझु करे रहियो आहे हल्को फुल्को जेको उतां रॉकेट शो आहे, बट प्रैक्टिकली जेतिरा हथियार असांजे सॼे मुस्लमान मुल्कनि में आहिनि, नंढड़ो हिकिड़ो इसराइल आहे जेको चौधारी जिन जो मुस्लमान मुल्क आहिनि, एॾा वॾा मुल्क आहिनि, उन्हनि वटि एॾा वॾा हथियार आहिनि, पर उन्हनि अनफॉर्चुनेटली कुझु न कयो, लफ़्ज़ी कार्रवाई का अथव। इहो सॼो सिलसिलो ईअं पियो हलियो तेसि ताईं त हाणे गज़ा जा काफ़ी जेके आहिनि ऐं जेके उते आहिनि सॼा मुजाहिद उहे हमास वारा काफ़ी ॼण 12-13 हज़ारनि खां वधीक जेके आहिनि शहीद थिया आहिनि। केॾा तमामु ॼण मुंहिंजो ख़्याल त अलाए को 20 हज़ारनि खां वठी या 25 हज़ारनि खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि, ॿार औरतूं। उन सां जहिड़ी तरह सां ब्रूटली इहा जेकी बमबारी कई हुई आहे, इहा मुंहिंजो ख़्याल सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ पहिरीं हिकिड़ी जंग आहे जेको एॾो ज़ुल्म कयो आहे। हिन जो हिसाब किताब थींदो त सही, पर इसराइल कंहिंजो ॿुधे कोन पियो ऐं हुनखे सपोर्ट कंहिंजी हुई, हुनखे सपोर्ट अमेरिका जी हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हां जेको चयो आहे त OIC बि मूंखे लॻे थो हाणे लफ़्ज़ी कार्रवाई करे हिकिड़ो रेज़ोल्यूशन साइदा बंदि करायो, हीअं करायो। हाणे कतर विच में आयो आहे, उहो चए थो मां हिकिड़ी हक़ीक़त इहा ॻाल्हि थो कयां, डिप्लोमेट्री मां हिन में काई ॻाल्हि कान्हे। हक़ीक़त में हे वक़्तु हुयो मुस्लमान मिली करे बाक़ाइदा अॻिते अचनि ऐं चवनि हा जेको आहे लफ़्ज़ी कार्रवाई खां अॻिते घणो वधी अचनि हा, पर अनफॉर्चुनेटली हिन महिल ताईं कंहिं बि मुस्लमान मुल्क इंक्लूडिंग पाकिस्तान लफ़्ज़ी कार्रवाई खां सवाइ दवाऊं मोकिलियूं हे कयूं, कुझु कोन कयो आहे। हाणे तेसि ताईं थो मरी चुका आहिनि काफ़ी। छा हालत कई आहे उन्हनि जी जेके आहे ॿुधनि कोन था पिया। हेॾा रेज़ोल्यूशन पिया हिन जा, रेज़ोल्यूशन त न हिन में सिक्योरिटी काउंसिल में आया रेज़ोल्यूशन, को बि रेज़ोल्यूशन जेको हर वीटो कयो वियो न सीज़ फायर जे महिल थींदो। मूंखे जेको लॻे थो, तव्हां शायदि इहो सुवालु पुछियो बि मूंखां, हीअ जंग केसि ताईं हलंदी? हीअ जंग मूंखे लॻे थो तेसि ताईं हे इसराइली पोइते न हटंदा जेसि ताईं जेके हिननि पकड़िया आहिनि जेके पंहिंजो हिन में हमास वारनि, उहे जेसि ताईं वापसि न थींदा तेसि ताईं कंदा। कल्ह बल शिफा इस्पताल थियो आहे, कब्रिस्तान, हॉस्पिटल्स ऐं सभु शयूं जेके अहिड़ियूं हुन ते एॾी बमबारी थी आहे त जो हुननि खे इहो शक हुयो हिन जे हेठो जेके टनल्स आहिनि उते लिखियलु आहे। हाणे टनल्स आहिनि त सही, पर ॻाल्हि इहा आहे त जेके हुननि कया आहिनि को 200 जे क़रीब जेके आहिनि कैदी ऐं जेके हुन हॉस्टेजिस जेके आहिनि, उहो जेसि ताईं न ॾींदा मां सम्झां थो तेसि ताईं पीस नहीं। ज़फ़र शेख साहब, नेतन्याहू पारां बि इहो बयानु आयो आहे त जंग खां पोइ बि गज़ा ते इसराइली फ़ौज जो कंट्रोल रहंदो। जेकॾहिं जंग बंदि थी इन कंडीशन ते अव्हां सम्झो था त इसराइली फ़ौज जो गज़ा में रहणु छा इहा अमुन जी निशानी थी सघे थी? उते त वरी बि जंग ख़तमु थियण खां पोइ वरी ॿीहर वेड़ शुरू थी सघे थी? हाणे उहो जेको ख़तमु थियल आहे इहो मुंहिंजे ख़्याल में इसराइली फ़ौज उते ई रहंदी ऐं इहा जारियत रहंदी। बेसिकली मुस्लमान मुल्कनि जो या मुंहिंजे ख़्याल में इहो हल तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं 2 स्टेट्स जेको फार्मूला जेको आहे 2 रियासतूं थियनि, उनखे सभु रिकग्नाइज़ कनि। पोइ हाणे उन में फ़लस्तीन खे केतिरो टुकड़ो थो अचे ऐं इसराइल ग्रेटर इसराइल जे फार्मूले ते हुननि इसराइलियुनि वटि केतिरो थो अचे, पर तव्हां वारी जेकी ॻाल्हि आहे गज़ा खे न छॾींदा, उते हुनजो कंट्रोल रहंदो ऐं ख़तरो बिल्कुलु रहंदो ज़ाहिर काॾे जेको आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त नेचुरली सॼी दुनिया में जेको आहे तव्हां इसराइल सां थोरी था विढ़ो, तव्हां अमेरिका सां था विढ़ो। तव्हांखे यादि आहे जॾहिं ब्लिंकन जेको आहे पहिरियों दफ़ो इसराइल जो दौरो कयो न, सभ खां स्पीच स्टार्ट करण खां चई आई एम अ ज्यू, माई फादर वॉज अ ज्यू एंड माई ग्रैंड फादर वॉज अ ज्यू। पोइ पहिरियों यहूदी आहिनि साईं, उन खां पोइ ॿी शइ आहे हीअ जंग जेके आहे मुस्लमाननि ऐं यहूदियुनि जे विच में आहे। इन में हिस्ट्री में वञिबो त तमामु वॾियूं तव्हांखे यादि हूंदो त ऑटोमन एम्पायर जे फॉल खां पोइ हुननि इहो सॼी दुनिया इहो चयो, वेस्ट चयो
त मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते नाहे अचणु ॾियणो ऐं इहा रहंदो सिलसिलो ईअं ई रहंदो बिल्कुलु। इन करे मूंखे जेको लॻे थो तव्हांजे सुवाल जो जवाबु इहा आहे, इसराइल उतां कॾहिं न निकिरंदो। हिन जूं डिज़ाइन थी आहिनि त जेतिरी घटि में घटि फ़लस्तीन खे ॾिनी वञे, जेकॾहिं हिकिड़ी स्टेट बि जेकॾहिं हुनखे रिकग्नाइज़ कयो वञे त जेको नामुमकिन आहे, मूंखे लॻे थो अञा न थींदो, ऐं उनखे प्रेशर में रखंदा। मां सम्झां थो मुस्लमान मुल्क वीचारा अलाए छा कंदा, अञा बि मुंहिंजो ख़्यालु आहे त अरब वर्ल्ड आहे ख़ासि करके उहो को रोल अदा कनि त ॿी ॻाल्हि आहे। हाणे मूंखे त सम्झ में नथो अचे, चाइना वारा चुप वेठा आहिनि, रशिया वारा बि चुप वेठा आहिनि। हाणे इहे जेके सभु टपी पिया हिन जंग में, पोइ त आलमी जंग लॻंदी। ॻाल्हि इहा आहे त हाणे मूंखे नथो लॻे त इहो जल्दी मसइलो हल थींदो। OIC जो इजलास त थींदो, इहा बसि हिकिड़ो रेज़ोल्यूशन कंदा, पास करे रूटीन में करींदा, वरी वञी घर वञी वेहंदा। मूंखे नथो लॻे त अञा मुस्लमाननि में एतिरी जान आहे त उहो कुझु कंदा, मूंखे लॻे थो। सर इहो ॿुधाइजो त जेकॾहिं 35 ॾींहंनि में 11,000 खां वधीक जेके शहरी मासूम शहरी हिन वक़्त ताईं शहीद थी चुका आहिनि ऐं पूरी आलमी दुनिया ऐं ख़ासि तौर ते UN जहिड़ो इदारो जेको ॿी आलमी जंग खां पोइ ठाहियो ई हिन मक़सद जे लाइ हुयो त दुनिया में जंग जेका आहे उनखे रोकियो वेंदो ऐं अमुन खे जेका आहे हथी वठाई वेंदी, त 35 ॾींहंनि में 11,000 मासूम शहरनि जो शहीद थियणु ऐं उनखां पोइ बि जेका ख़ामोशी इख़्तियार करणु, छा इन्हनि इदारनि खे हाणे मुकमल तौर ते ऑफिशियली तौर ते ख़तमु न थियणु घुरिजे कि नवां इदारा के नयूं ॻाल्हियूं के नवां मुआहिदा थियनि ऐं उनखां पोइ हिन दुनिया खे अॻिते हलाइजे? कोशिशि करे रहियो आहे त अहिड़े क़िस्म जो जेकी आहे एग्रीमेंट थिए ऐं सीज़ फायर थी वञे। हाणे सीज़ फायर में थी वञे त हुनजी प्री कंडीशन इहा आहे, जेके अमेरिकन उहे त वात सां त कोन था चवनि, इसराइली चए थो नेट ते आयो, जेसि ताईं असांजा सभु माण्हू तव्हां न ॾींदो तेसि ताईं सीज़ फायर न थींदी। हाणे सीज़ फायर खां पोइ बि त साईं किसो शुरू थींदो न जेको आहे। हाणे सीज़ फायर खां पोइ छा थींदो, वॾो प्रोसेस आहे ऐं हुनजो तमामु वॾो सिलसिलो थींदो। ऐं मूंखे नथो लॻे त हमास वारा इहे सभु माण्हू वापसि कंदा। हाणे हमास वारा सभु वापसि न कंदा, माना त इहो सिलसिलो जंग इहा हलंदी। पोइ सॼो हाणे त गज़ा उन्हनि जे कंट्रोल में आहे। नंबर 1, UN जी जेकी तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं दुनिया में तव्हां ॾिसो, हिन महिल ताईं कश्मीर ॾिसो, ॿिया मसइला ॾिसो, जंहिं ते बि UN जेको आहे उहो रेज़ोल्यूशन पास कंदा आहिनि, उहे सभु यानी अमेरिकन्स जे मर्ज़ीअ ते ॾिसो। इलाही दफ़ा इराक जी मौत ॾिसो, हुन में रेज़ोल्यूशन पास थिया, कंहिं वीटो न थियो। कंहिं रेज़ोल्यूशन ते चाइना वीटो करे थो या रशिया वीटो करे थो, उहा हुनजी इंट्रस्ट जी ॻाल्हि आहे। न त जॾहिं बि हिननि कयो, हाणे बि कंहिं वीटो कया, अमेरिकन्स वीटो कया। सीज़ फायर जो बाक़ाइदा रेज़ोल्यूशन पेश कयो वियो, अमेरिकन हाणे कॾहिं को ॿुधो अथव त सीज़ फायर लाइ रिक्वेस्ट हुजे, सिक्योरिटी काउंसिल में आई आहे, अमेरिकन्स वीटो करे छॾियो हुजे, त नियत त बिल्कुलु साफ़ ज़ाहिर आहे। यूनाइटेड नेशंस वीचारो कुझु न कंदो। यूनाइटेड नेशंस इहे जेके सॼा मुल्क जेके मां अर्ज़ कया, जंहिंमें अमेरिकन्स आहिनि, ॿिया आहिनि, इहे बेसिकली इन्हनि जी ठाहियल ऑर्गनाइज़ेशन आहे जंहिंमें पंहिंजी मुनपली हिननि पाण वटि रखी आहे। सची ॻाल्हि ॿुधायो, ॾिसो कश्मीर ते केॾा रेज़ोल्यूशन आहिनि, 13, 14 आहिनि, का बि शइ थिए थी, कुझु न थी थिए। जेको चाहिनि था उहो करे था वञनि। ईस्ट तिमोर हुयो, ईस्ट तिमोर में हुननि सॼो करे छॾी, जेको चाहिनि था उहो थी थो वञे, जेको नथा चाहिनि उहो न थींदो। असुलु हाणे वॉर जेकी आहे, जेके मां अर्ज़ु कयो, उहा मुस्लमाननि ऐं यहूदियुनि जे विच में इहा जंग आहे। इहा लंबी जंग हलंदी। जेकॾहिं हाणे त कन्वेंशनल जेकी हाणे जंग जेकी आहे उहा जेकॾहिं न बि थी सीज़ फायर खां पोइ, त इहा हाइब्रिड वॉर जेकी आहे कंटिन्यू कंदी। ज़फ़रुल्ला शेख साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, अॻूणो सफ़ीर साईं ज़फ़रुल्ला शेख साहब सां गॾु मौजूदु हुया फ़लस्तीन इसराइल इशू ते। पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हायूं पिया। प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। प्रोग्राम में पाण ॻाल्हायूं पिया इसराइली फ़लस्तीन जी सूरत हाल ते, त इसराइल जी जारियत जेका आहे उहा जारी आहे। इन सूरत हाल ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं। मूंसां डॉक्टर खुशबू साहिबा मौजूदु आहिनि, जेके पाण इंटरनेशनल अफेयर्स ते PhD करे रहिया आहिनि। डॉक्टर साहिबा, बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। फरमाइएगा कि इसराइल और फ़लस्तीन इशू, जिसको 35 दिन गुजर चुके हैं, 11,000 से ज़ायद अमवात हो चुकी हैं, आलमी दुनिया जो पूरी
خاص طور پر تھرڈ ورلڈ کنٹریز کو ہیومن رائٹس کے لیکچر دیتے ہیں، ان کو یہاں پر ہیومن رائٹس ایشو بھی نظر نہیں آتے، اور جو جنگ کے کچھ اخلاقی اصول ہوتے ہیں ان کو بھی اسرائیل پامال کرتا جا رہا ہے، اور دنیا نے خاموشی ساتھ رکھی ہے. کیا کہیے گا اس حوالے سے؟ اشفاق صاحب، آپ نے بہت اہم موضوع کے لیے آج دعوت دی ہے بات کرنے کے لیے. سب سے پہلی بات ہے کہ جو اسرائیل آج کر رہا ہے یہاں پہ غزہ میں، اسپیشلی شمالی غزہ میں، جو دنیا کا سب سے زیادہ آبادی والا، آپ کہہ لیں کہ جہاں پہ فی کا آبادی سب سے زیادہ ہے جس علاقے کی، وہ ڈینسلی پاپولیٹڈ ایریا کے اندر اتنی زیادہ F-17 ہیلو جی جی فرمائیے، آواز آ رہی ہے آپ کی. F-17 F-16 پتہ نہیں 100 کے قریب جو ہے وہ اوپر فلائی کر رہے ہیں شمالی علاقے کے اوپر، اور وہاں سے لوگ جو ہے موو کر کے نیچے ساؤتھ کی طرف جنوبی غزہ میں موو کرنے کے لیے مجبور ہو گئے. لوگ پیدل جا رہے ہیں، ان کے پاس کوئی سہولت نہیں ہے. اگر آپ فوٹیج دیکھیں کہ جو وہاں کے علاقوں میں یہ بمبارڈمنٹ کر رہے ہیں، اور اگر کسی بھی اسرائیلی فورس کے بندے کے پاس چلے جائیں، آپ پوچھیں کہ بھئی آپ کہاں پہ آپ بمبارڈمنٹ کر رہے ہیں، کدھر آپ اٹیک کر رہے ہیں، تو وہ کہہ رہے ہیں جی یہاں پہ ہمیں کوئی سویلین آبادی نہیں نظر آ رہی، ہمیں صرف حماس کے ہی لوگ نظر آ رہے ہیں. جو لوگ یہ سمجھ رہے ہیں کہ صرف وہاں پر کوئی انسان ہی نہیں بستے، صرف حماس کے لوگ ٹیررسٹ جن کو وہ ڈکلیئر کرتے ہیں صرف وہ ہیں، تو ان کے لیے تو کوئی وہ خیال ہی نہیں ان کو کہ کہاں پہ وہ بچوں پہ اٹیک کر رہے ہیں یا خواتین پہ اٹیک کر رہے ہیں. تو وہ ایک بالکل ہی بہیمانہ صفاقی ہمیں نظر آتی ہے یہاں پر انٹرنیشنل اداروں کی بھی، میڈیا کی بھی، جو کہ صرف اور صرف اسرائیل کا، اگر آپ کوئی ویب سائٹ کھول کے دیکھ لیں، کوئی انٹرنیشنل میڈیا نکال کے دیکھ لیں، وہ ایسے ہی پورٹری کر رہا ہے جیسے کہ صرف اور صرف اسرائیل کے ساتھ بڑی زیادتی ہوئی ہے، اور سارا کا سارا قصور جو ہے وہ حماس کا جو بدلہ انہوں نے فلسطینیوں سے لینا ان کو لوگ وہ جسٹیفائی کر رہے ہیں. اور آپ اس میں دیکھیں کہ بچوں کی ڈیتھ ہو رہی ہے. 2 ملین جو آبادی ہے اس میں 1 ملین تو بچے ہیں، اور اس میں وہ بچے 11,000 میں سے آپ کو بہت سے تعداد جو ہے بچوں کی، عورتوں کی ہے. اور کسی بھی جنگ کا ایک اصول ہے، یہ انٹرنیشنل جو آپ ہیومینیٹیرین لا ہے، جو جنگ کے دنوں میں آپ اس کو کہتے ہیں کہ یوز کیا جاتا ہے، لیکن یہاں پہ ایک اور ہے نا، انٹرنیشنل آپ انسٹیٹیوشنس کے پاس چلے جائیں گے، آرگنائزیشنس کے پاس، تو وہ اس کو سب سے پہلا ان کا مسئلہ یہ ہوگا کہ ان کا یہ مسئلہ ہوگا کہ جی آپ کس کو ڈیفائن کر رہے ہیں. وہ تو دوسری پارٹی کو، کسی ملک کو ڈیفائن کر رہے ہیں. وہاں پہ انٹرنیشنل ہیومینیٹیرین لا اپلائی وہ کہتے ہیں کہ جی وہ بھی نہیں ہوگا کیونکہ حماس کے ساتھ ہم ایک ٹیررسٹ گروپ کے ساتھ لڑائی کر رہے ہیں. تو یہاں پر ایک انٹرنیشنل جتنے بھی بڑے بڑے آپ نے بات کی کہ کیا کر رہے ہیں جو دنیا کے بڑے ہیں، تو وہاں پر وہ ڈیفائن ہی اس کو غلط طریقے سے کرتے ہیں کہ ان کو جہاں پہ ایک لوپ ہول مل جائے، جہاں پہ اسرائیل کو فائدہ ہو، اور اسرائیل کو جہاں پہ بینیفٹ آف ڈاؤٹ مل جائے کہ وہ جو مرضی کرتا جائے اور اس کو کوئی پوچھنے والا نہیں ہے. اور جہاں تک مسلم امہ کی بات ہے تو وہ بھی وہ کردار نہیں ادا کر رہے جو ان کو کرنا چاہیے. جی ڈاکٹر صاحب یہ فرمائیے گا کہ کیا پوری دنیا میں مختلف ممالک میں احتجاج ہو رہے ہیں اسرائیل کی جارحیت کے خلاف، کیا عوامی دباؤ سے جنگ بندی ممکن ہو سکتی ہے؟ جی ہو سکتی ہے. اگر پوری دنیا کے مسلمانوں کی اچھی خاصی آبادی ہے جہاں جہاں پہ، اور یہ صرف مسلمان نہیں، آپ دیکھتے ہیں کہ مہذب دنیا کے لوگ بھی باہر نکل رہے ہیں، احتجاج کر رہے ہیں. اگر سب جو ان کو فنڈنگ کر رہا ہے اسرائیل کو، ان اداروں کو، ان ملٹی نیشنل کمپنیز کو، اگر آپ بائیکاٹ کر دیں تو کیا ہم اس کو مجبور نہیں کر سکتے اسرائیل کو کہ اپنی پالیسیوں کو اور اپنے جو ان کے اقدامات ہیں ان کو اس پہ نظر ثانی کرے. لیکن یہ اس میں بہت بڑا مسئلہ یہ ہے کہ ہم کوئی بھی ہماری قوم میں، مسلمانوں میں، یہاں نہ تو ہم میں اتفاق ہے، نہ ہی ہمارے میں کوئی لیڈر ہے جو کوئی گائیڈ کر سکے، اور نظر نہیں آتا کہ آپ فیوچر میں کیا مسلمانوں کا یا عام جو عوام ہے اس کا کیا رد عمل ہوگا اس کانفلکٹ کو لے کے. کافی اس میں جو ہے وہ ایک کوئی پازیٹیو ایشو، کوئی پازیٹیو بات نظر نہیں آ رہی ہے.
ڈاکٹر صاحبہ یہ فرمائیے گا کہ اسرائیل اور فلسطین کی اس جنگ میں ہم نے دیکھا ہے کہ وقتاً فوقتاً یہ جنگ سٹارٹ ہوتی ہے، پھر کسی نہ کسی معاہدے یا کسی بڑے جو ممالک ہیں وہ بیچ میں آ کر جو ہے وہ صلح کروا دیتے ہیں، لیکن اس بار ہمیں دیکھنے کو یوں مل رہا ہے کہ 35 دنوں میں 11,000 اموات ہو چکی ہیں اور یہ سلسلہ رکنے کا نام نہیں لے رہا۔ پوری دنیا اس وقت ڈیوائیڈ ہوئی پڑی ہے اور کوئی اس میں ایسا لیڈر نہیں، کوئی ایسا عالمی ادارہ نہیں جو اس کو مسئلے کو حل کروا سکے۔ تو آپ سمجھتی ہیں کہ یہ جنگ جو ہے چلتی رہے گی جس طرح ہمیں رشیا اور یوکرین کی جنگ نظر آ رہی ہے اور نہتے معصوم شہری اسی طرح شہید ہوتے رہیں گے؟ لاسٹ دفعہ بھی جب ہماری بات ہوئی تھی تو میں نے وہ تب یہ بھی بات یہی کہی تھی کہ یہ جو جنگ اس وقت شروع ہوئی ہے وہ مجھے تو کہیں نہ کہیں وہ جیو پولیٹیکل اس کے لگتے ہیں عزائم، اور جس نے بھی کوئی حماس کو یہ شے دی کہ تم اٹیک کرو، وہ کوئی بھی کنٹری ہو یا کوئی بھی بڑی طاقت ہو، تو وہاں پر ہمیں یہی نظر آ رہا ہے کہ یہ جو جنگ نہ رکنے والی ہے، اس میں پوری دنیا بھی ہمیں ڈیوائیڈڈ لگ رہی ہے، اور یہ یوکرین سے نظر ہٹانے کا بھی ایک آپ کہہ سکتے ہیں کہ اگر تو ایک مفروضہ یہ ہے کہ اگر رشیا اس کی بیک پہ تھا، حماس کی بیک پہ تھا، جو بہت سا امریکن میڈیا بھی اس کو کوٹ کر رہا ہے، اور اگر ایران بھی اس کے بیک میں تھا، تو ایران اور رشیا کی جو ہمیں الائنس نظر آ رہی ہے، تو یہ جنگ جو ہے وہ نظر نہیں آتا کہ مستقبل قریب میں کبھی یہ بند ہو، یا بند کرنے میں کسی بڑی عالمی طاقت کا اس میں کوئی انٹرسٹ ہے۔ اور بائیڈن کا پورا جو رشی سناک ہے اور سب آپ کہہ لیں کہ اس نے ہیلو جی فرمائیے میڈم، فرمائیے، آواز آ رہی ہے ہاں آپ جی، کی۔ میں کہہ رہی ہوں کہ سر فرانس کے جو ہے صدر، اس نے کہا ہے کہ یہ جنگ بندی ہونی چاہیے، اور اس کا جواب نیتن یاہو نے کیا دیا ہے کہ یہ جنگ حماس کہیں پہ بھی کر سکتا ہے، وہ کسی بھی دنیا کے وہ لندن، نیو یارک، کہیں بھی بڑے شہر تک یہ جنگ لے کے جائی جا سکتی ہے۔ تو ان سب حالات میں یہ چیز ایک واضح پیغام دے رہی ہے کہ بالکل بھی وہ اس حق میں نہیں ہے کہ کوئی بھی عالمی طاقت یا کوئی بھی جو آپ کہہ لیں کہ G8 کی کنٹریز کا کوئی بندہ کوئی سٹیٹمنٹ دے اسرائیل کے خلاف۔ تو بہت ہی ایک جارحانہ ان کی ایک اپروچ ہے، اور اس کو بس اس میں ہم یہ نظر آ رہا ہے کہ مسلمانوں کے اوپر ٹارگٹ انہوں نے کرنا ہے، اور ہر چیز کو لیبل کر رہے ہیں، ہر چیز کو اگر آپ ان کی چیزیں دیکھیں کہاں سے یوٹیوب پہ اور ہر چیز پہ صرف اور صرف آپ کو یہودیوں کا یا زائنسٹ ایجنڈا نظر آئے گا، کہیں پہ آپ کو مسلمانوں کا پوائنٹ آف ویو، مسلمانوں کا کیا موقف ہے، وہ کہیں پہ بھی نظر نہیں آتا۔ وہ نیریٹو اتنا ویک ہے کہ مسلمان اپنا کیس نہ دنیا کو بتا سک رہے ہیں، نہ دنیا اس کو سمجھ رہی ہے۔ اور اگر آپ چھوٹے بچوں کو دیکھیں تو وہ جو دیکھ ہی صرف ویسٹرن میڈیا رہے ہیں، تو ان میں تو آپ یہ چیز واضح ہمیں نظر آتی ہے کہ وہ سپورٹ بھی نہیں کرتے فلسطین کے مقصد کو۔ وہ بچے ففتھ جنریشن وارفیئر کہہ لیں، کچھ کہہ لیں، اس میں چھایا ہوا ہے پورا میڈیا کے اوپر، انٹرنیشنل اس کا کنٹرول ہے، اور وہ یہ جنگ جو ہے یہ اب آپ کو نیریٹو کی جنگ ہے، اور اس کو وہاں پہ بھی جیتنا ہے، اس کی بہت ضرورت ہے۔ ڈاکٹر صاحبہ یہ آخر میں یہ فرمائیے گا کہ OIC کا جو آج غیر معمولی اجلاس جاری تھا، اس کے کیا نتائج ہو سکتے ہیں؟ زیادہ سے زیادہ ایک متفقہ قرارداد پاس ہوگی اور ہر ملک کا جو ایک نمائندہ ہے وہ اپنے ملک واپس چلا جائے گا۔ کیا یہ اتنے بڑے فورم جو ہیں یہ بالکل ناکارہ ہو چکے ہیں؟ جس طرح ہم UN کی بات کر رہے ہیں، جس طرح ہم اقوام متحدہ کی بات کر رہے ہیں، جس طرح ہم دوسرے اداروں کی بات کر رہے ہیں، یہ سارے بس ایک فارملٹی اپنی جو ہے ادا کرنے کے لیے بنائے گئے ہیں، ان کی کوئی وقت نہیں رہی اب کہ یہ کچھ جنگ بند کروا سکیں؟ یہ کہیں گے کہ ایک لپ سروس ہی ہے، لیکن اردگان اس سب میں ایک موقع تلاش کر رہے ہیں کہ وہ ایک مسلمانوں کے لیڈر ابھر کے سامنے آئے، اور ہمارے جو وزیر اعظم گئے ہیں وہاں پہ، ان کو بھی ایک موقع ملا ہے انٹرنیشنل آپ کہہ لیں کہ پلیٹ فارم کے اوپر اپنی پریزنس شو کرنے کا۔ میرا خیال ہے ہمارے وزیر اعظم کے پاس تو اتنا ہی بہت ہے کہ وہ وہاں پہ اٹینڈ کرنے گئے ہیں،
ادروائز نہ ہماری کوئی سے ہے. پاکستان ہے, ترکی کا اردگان نے بڑا واضح اسٹیٹمنٹ دے دی, ایران کا ایک موقف بڑا سامنے ہے, سعودی عربیہ بھی اپنا موقف دے رہا ہے, لیکن باقی کے سارے ملک ہمیں ان کی آواز اتنی شدت سے نظر نہیں آ رہی جتنی امریکہ کے اندر امریکی جو ہے وہ اس کو کنڈیم کر رہے ہیں. امریکی عوام جیسے ایک کنڈیم کر رہی ہے, وہ ہمارے مسلمانوں میں اس طرح کی مزاحمت اور وہ چیزیں نہیں نظر آتی. ڈاکٹر صاحبہ بہت شکریہ پروگرام میں وقت دینے کے لیے. ناظرین ڈاکٹر خوشبو صاحبہ سے اگر موجود ہوئی ہوں فلسطین اسرائیل ایشو کے حوالے سے اج پروگرام میں آساں ڈسکس کयोसीं पे जिथे اسرائیل کی جارحیت जेका है उहा जारी आहे. इन इसराइली फ़लस्तीन जी जंग खे 35 ॾींहं गुज़रिया आहिनि. तक़रीबन 11,000 जे लॻभॻि आम शहरी जंहिंमें मासूम ॿारड़ा बि शामिल आहिनि शहीद थी चुका आहिनि. पर हिन वक़्त ताईं को बि परे परे ताईं जंग बंदी जो आसार नज़र न पियो अचे. अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई. पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.